अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज न्यूज़ से गॾावयां संझा सैयद। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई। एक दहशतगर्द मारिजी वियो। एक दहशतगर्द खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। दहशतगर्दनि सां फायरिंग जी डेबट में नाइक जियाउद्दीन शहीद थी वियो। ISPR मूजिब गिरफ़्तार दहशतगर्द इंकशाफ कयो आहे त हू फौजी चेक पोस्ट ते हमले जी रिथाबंदी करे चुका हुआ। पाक फौज दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। असांजे सिपाहियुनि जूं क़ुर्बानियूं असांजे अज़म खे वधीक मज़बूत बणाईंदियूं आहिनि। तालिबान अफगानिस्तान के ॿिए अहम तरीन शहर कंदार ते कब्ज़ो करे वरितो। परॾेही मीडिया मूजिब गज़नी ऐं हेरात मुकमल तौर तालिबान जे कंट्रोल में अची चुका। तालिबान जे कब्ज़े हेठि आयल सूबनि जो अंक 12 थी वियो आहे। तालिबान जे गादी वारे शहर ॾांहुं पेशकदमी तेज़ी सां जारी आहे। तालिबान काबुल खां रुॻो 130 किलोमीटर परे आहिनि। पाकिस्तान में कोरोना बिघे वधीक 79 मरीज़ फौत थी विया। 4691 नवां केस ज़ाहिर। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 76 सैकड़ो रही। NCOC मूजिब कोरोना बिघे फौतुनि जो अंक 24,266 थी वियो। मजमूई केस 10,99,213 ताईं पहुची विया। सॼे मुल्क में 3,937 मरीज़ सिहतयाब थी विया। खानपुर भरसा पुलिस ऐं लोहारनि विच में मुबैना मुक़ाबलो। पुलिस पारां ॿिनि हथियारबंदनि जे मारिजण जी दावा। मारिजी वियलनि जी सुञाणप महमूद आबाद वासी गुलाम मुस्तफ़ा उर्फ नानू ऐं गढ़ी यासीन वासी गुलाम असगर मारफाणी तौर थी। पुलिस मूजिब मारिजी वियल ॿई ॾोहारी फुर ड्यूटी अटकाव ऐं पुलिस मुक़ाबलनि समेत ॿियनि संगीन केसनि में घुर्बल हुआ। दादू में रेलवे फाटक वटि लुण बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। फायरिंग में बाटड़ो समेत 4 ॼणा ज़ख़्मी। गोली लॻण सबबि बाटड़ो गुल हसन बबर खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शहरियुनि हिकु जवाबदार खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। फायरिंग सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणियल रहियो। झेड़ींदड़ धुरियुनि जा माण्हू गुल मुबारकपुर जा रहवासी आहिनि ऐं ॿिन्ही धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो हलंदड़ आहे। चूंडगढ़ अस्पताल में वेम लाइ आयल गोरहारी औरत डॉक्टराणी न हुजण सबबि फौत थी पई। फौती औरत शहज़ादी महराणी जे वारसनि जो चवणु आहे त शहज़ादी डॉक्टराणी न हुजण ऐं सैकड़ा नर्सुनि जी ग़फ़लत सबबि फौत थी आहे। बावखोस में भरपास वञण इलाइक़नि में ओड़ी जी वबा ते ज़ाब्तो न आयो। वधीक हिकु ॿारड़ी फौत। गुर सईद खान जखराणी में ओड़ी बिघे 6 वरियनि जी मरियम मरहीटो हयाती विञाए वेठी। 2 हफ़्तनि दौरान ओड़ी बिघे हिक ई घर जा 4 ॿार फौत थी चुका। सिंध समेत सॼे मुल्क में सुभाणे आज़ादी जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण लाइ तयारियूं उरूज ते पहुची वियूं। जश्न आज़ादी जे मौक़े ते नंढनि वॾनि शहरनि में इमारतूं घर ऐं घिटियूं सावनि झंडनि ऐं झंडियुनि सां सींगारियूं पियूं वञनि। स्टॉलनि ते क़ौमी झंडियुनि बेजिस टोकन ऐं शर्ट्स जी ख़रीदारी में ॿार नौजवान तोड़े औरतूं दिलचस्पी वठी रहियूं आहिनि। हर पासे क़ौमी गीतनि जी गूंज।